खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूद कराची मलिर मां रिपोर्टर नजीब अहमद खास कली मलिर गडाब टाउन जे यूसी मुराद मेमण जे वार्ड नंबर 3 हाशिम खास कली गोड़ चन्ना मोहल्ला बारेचा मोहल्ला सा माटेली मावारो सलूक इलाके वासी माज़ूर सलमान खास कली इसाक चन्ना ऐं बारेचा मोहल्ला जे रहवास मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे घरनि ऐं घिटियुनि में गटरनि जो गंदो पाणी जमा गंदगी जी सबबि ॻोठाणा सख़्तु मुतासिर आहियूं। ख़ारिश मलेरिया बुखार ऐं पेट जूं बीमारियूं आम थी वयूं। ड्रेनेज सिस्टम धरम भरम सेवरेज जे गंदे पाणीअ जो सबबि आवाम सख़्तु परेशान, जॾहिं त सरकारी स्कीमूं ऐं फंड सभु करप्शन जे वर चढ़ियल आहिनि। पब्लिक हेल्थ खातो गडाब टाउन सां गॾु समूरा इदारा आवाम खे रिलीफ ॾियण में नाकाम साबित थिया आहिनि। सॼो इलाइक़ो गंदगीअ में फाथल आहे। इलाइक़े वासी आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त यूसी मुराद मेमण जे वार्ड नंबर 3 जे ॻोठाणनि मां गंदो पाणी निकाल करे आवाम खे रिलीफ ॾिनो वञे त जीअं ॻोठाणा सुख जो साह खणी सघनि। बाबा ये मेनू बस यो डेढ़ महीनों जो हा ॾाढो कम से जेका अचनि ॿ लफ़ा मिटाए कढियो वञण नहीं कोन भई हारिया वञनि। तव्हां शिकायत कंहिंखे ॾिनी आहे टाउन में? शिकायत ॾिनी वरी मोकिलिया हुआसीं, ख़बर अचे न ॾियो महिरबानी करियो, पहुचे ख़बर न ॾियो त पोइ केॾा वञूं। वालेकुम सलाम। तव्हांजो नालो? मोहम्मद सिद्दीक। ही घणनि ॾींहंनि खां गटर जो गंदो पाणी वहे? ये त महीनो खनि थी वियो आहे। तव्हां कंहिंखे शिकायत वग़ैरह ॾिनी आहे? असां शिकायत कोन, असूं टाउन वारे खे असूं चऊं था त बाबा ये जेको असांखे क्लियर करे ॾियो, असांजो बाबो बि बीमार, असूं व्हीलचेयर ते कीअं असूं खणूं, असांखे त ॾुखियो थो पए यार, हिनखे असां ॿियो कुझु। तव्हांजो नालो? जी खमीसो खान। घणा ॾींहं थिया आहिनि गटर जो पाणी वहे? तकरीबन महीनो खनि थी वियो आहे। इन जी तव्हां कंहिंखे शिकायत वग़ैरह ॾिनी आहे? न असां त अञा कंहिंखे न ॾिनी आहे, पर हाणे असां अपील माना करियूं वञूं था टाउन जे तरफ़ां, जो बि टाउन जे तरफ़ां असां माना उनखे अपील करियूं था बाबा ही महिरबानी करे असांखे माना असांखे हीउ रस्तो टाउन सां गुज़ारिश आहे त हिननि खे जल्दी ठाराए वञे। भंगियुनि हिते को भंगी न आहे, को सबूत न आहे, महिरबानी करे ठाराए वञे। असां सां गॾु हितां मलिर जो बहितरीनु फ़नकार सिंगर सईद अहमद बारी जो बि असां सां गॾु मौजूदु आहे, छो जो इन जो घरु हिते आहे। ऐं सईद अहमद हिन वक़्तु जेको गटर जो गंदो पाणी आहे हिनखे घणो टाइम थियो आहे, घणो अरसो थियो आहे? हा, हिनखे तक़रीबन महीनो थी वियो आहे त हीअ गंदगी लॻी पई आहे, बार बच्चो मटे पियो।